सुप्रीम कोर्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा खे 6 महीननि जी मशरूत वाद ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद बाबति केस में ॿुधणी खां पोइ मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे आर्मी चीफ खे 6 महीननि जी मशरूत वाद ॾिनी। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच अॼु 3 ॾींहं बि ॿुधणी कई। हिन अहम केस में सभिनी जूं नज़रूं खुतल हुयूं छो त जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत जो मुद्दो अॼु राति ख़त्म थी रहियो ऐं हुकूमत वटि इहो आख़िरी मौक़ो हो त उहा संदसि मुलाज़मत वारे मुद्दे में वाद वारे क़दम ते अदालत खे मुतमइन करे। इन मामले ते लाॻीतो 3 ॾींहं बि सुबुह जो ॿुधणी थी, जंहिंखां पोइ 1 वॻे ताईं वक़फ़ो कयो वियो, जंहिंखां पोइ ॿुधणी थियण में कुझु देरि थी वई। ॿुधणी शुरू थियण खां पोइ अटॉर्नी जनरल फ़ारूक नसीम ॿीहर पेश थिया। अदालत जी हिदायत जी रोशनी में उन्हनि नवां दस्तावेज़ जमा कराया। नए दस्तावेज़नि मां सुप्रीम कोर्ट जो ज़िक्र, आर्मी चीफ जे मुद्दे जो अरसो ऐं आर्मी चीफ जी पघार ऐं मराहतुनि जो ज़िक्र कढियो वियो। चीफ जस्टिस चयो त हू इंतज़ार ते माज़रत थो करे, जंहिंखां पोइ जजनि दस्तावेज़नि जो जाइज़ो वरितो ऐं पोइ मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो। अदालत मुख़्तसिर फ़ैसिले में चयो त 3 ॾींहनि जी ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो मौक़िफ़ तब्दील कंदी रही। हुकूमत पंहिंजे फ़ैसिले खे कॾहिं ॿीहर मुक़ररी, कॾहिं वाद ऐं कॾहिं वरी रिटायरमेंट जी हद करार ॾिनो। फ़ैसिले में चयो वियो त कानून जे जाइज़े ऐं अटॉर्नी जनरल जे सहकार बावजूदि आर्मी चीफ जनरल जे मुद्दे, आर्मी चीफ जी ॿीहर मुक़ररी ऐं मुद्दे में वाद बाबति कुझु बि न मिली सघियो। इन खां अॻु में अदालत अटॉर्नी जनरल ऐं फ़ारूक नसीम खे 4 नुक़्तनि ते ॿधल हलफ़नामो जमा कराइण जो चयो, जंहिंमें 6 महीननि में कानून साज़ी करणु, दिफ़ा वारी वज़ारत जे समरी में सुप्रीम कोर्ट जो ज़िक्र ख़त्म करणु, 3 साल जे मुद्दे जो ज़िक्र न करणु ऐं आर्मी चीफ जे पघार ऐं मराहतुनि जो ज़िक्र न करण वारा नुक़्ता शामिल हुआ। इन मौक़े ते चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में चयो त जेकॾहिं 6 महीननि में कानून साज़ी नथी थिए त पोइ मुक़ररी गैर कानूनी थी वेंदी। हाणे ॾिसणो इहो आहे त हुकूमत इन हवाले सां 6 महीननि अंदरि कानून साज़ी करण में केतिरी कामयाब वञे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।